अस्सलाम वालेकुम याली मदद दोस्तों जी तो आया जो मुमताज़ मुलाई अॼु असांजी रिकॉर्डिंग थी रही है इम्तियाज़ डायरी की खूबसूरत तख़ील रुली वियासीं सजण जे आसरन में तमाम बेहतरीन गीत अॼु असांजो ऑडियो लैब स्टूडियो में जंहिंजी म्यूज़िक ॾिनी उस्ताद इरफान समो साहब जन बेहतरीन खूबसूरत म्यूज़िक से गॾो गॾु इहे असांजो गानो रात इंशाअल्लाह तव्हां ताईं पुॼी वेंदो। ऐं मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि पंहिंजे सिंध जे नौजवान शाइरनि खे जेके तमामु सुठो लिखी रहिया आहिनि उनखे गुज़ारिश कंदुसि गज़ल एंटरप्राइज़ जे पेज ते हिन नंबर ते राब्तो कनि ऐं खूबसूरत गीत मूंखे ॾियनि ऐं मां हुननि जा गीत नई म्यूज़िक ऐं नए अंदाज़ में इंशाअल्लाह हुननि ताईं ज़रूरु पुॼाईंदुसि। छा त नौजवान शाइर तमामु सुठो लिखी रहिया आहिनि ऐं हुननि जो मूं ते हक़ बि थिए थो त मां हुननि जा गीत ॻायां। थैंक यू सो मच। वधीक उस्ताद इरफान समो साहब जन बि तव्हां सां ॻाल्हाईंदा इन अल्लाह से सलामत रखे मुमताज़। ऐं काफ़ी अरसे खां वठी इहा हिकिड़ी सिलसिलो जुरू हुयो आहे त हाणे जीअं मुमताज़ साहब इम्तियाज़ डायरी जो गीत झरचंग में मशहूरु थियो आहे त अॼु मुमताज़ साहब जो ही गीत मूं रिकॉर्ड कयो आहे ऐं उमेद कयां थो सभिनी माण्हुनि खे पसंदि ईंदो ऐं ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई आहे मुमताज़ तोखे मुबारकूं ऐं वाकई इन नौजवाननि जो हक़ आहे तव्हांजे मथां। तव्हां हिन सिंध जी नुमाइंदगी कयो था त उन्हनि सभिनी नौजवाननि खे रिक्वेस्ट आहे त जेके सुठो लिखनि था पाण लिखनि था सो उहे गज़ल एंटरप्राइज़ जी आईडी ते पंहिंजो जेको वॉइस करे या उनजे इनबॉक्स में वञी करे फेसबुक जे इनबॉक्स में वञी करे तव्हां उहो गानो मोकिलियो त उहो गानो तव्हांजो जंहिंजो सुठो शाइरी सुठो तख़यल हूंदो उहो उनजे नाले सां सुठी म्यूज़िक ऐं सुठी कंपोजिशन में ज़रूरु तव्हां ते पुॼंदो। ऐं इन जे लाइ मां हिनखे मुमताज़ खे अलाह से हयाती ॾे अलाह अञा मुमताज़ खे वधाए। हीउ तमामु वॾो क़दम आहे जंहिं दौर में माण्हू पैसे पंहिंजी शाइरी ॻाल्हाइण लाइ परेशान आहे। जेको मालदार आहे उहो त शाइरी ॻाल्हाए सघे थो पर जेको मिसकिन आहे वीचारो पंहिंजे सुठो लिखंदड़ उहो रहिजी न वञे। मुमताज़ वॾो क़दम आहे इहो असांजो फ़ैसिलो ई डॉक्टर फ़हीम शेख साहब जो फ़ैसिलो हाणे ई रिकॉर्ड कयो। बिल्कुलु तमामु सुठी ॻाल्हि। सो मुबारकूं हुजनि गज़ल एंटरप्राइज़ खे मुबारकूं हुजनि सभिनी सिंध वासियुनि खे। हुनजो पहिरियों कदम पहिरियां गीत इहो सतनाम जे स्टूडियो में जेके आया आहिनि माशाअल्लाह सिंध में धूम मचाए छॾी आहे उन्हनि गीतनि। जेको गीत गज़ल एंटरप्राइज़ जी तरफ़ां अचे पियो उहो सिंध में बाक़ाइदे धूम मचाए पियो। हीउ गीत राति इंशाअल्लाह असांजो रिलीज़ थींदो ऐं तव्हां इंतज़ारु कजो ऐं दुआनि में यादि कंदा। थैंक यू सो मच। आई लव यू सिंध। आई लव यू दोस्त।